जेसी ताईं मां हिनखे बंदूक जे ज़ोर ते घर न वठी आयुसि, इज़त सां न मोटी। हाणे मूं हिनखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी। हिनखे मोहलत इन करे ॾिनी अथमि त पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी रब खां वठां। 3 ॾींहं ते मां तुंहिंजी कबर घर जे अंगण में खोटींदुसि। रात सिजावल रेस नवाब खान जे गोठ फायरिंग कई, धूड़िया हा रुगो धूड़िया। ऐं उन फायरिंग में मूसा जी मां मारजी वई। कमीनो के जा तू यो छापियो बकी। सच तो चवां मूसा, जगर मारणो थई त सिजावल खे मार। उन्हनि जी फायरिंग में तुंहिंजी मां मरी वई आ, ऐं तुंहिंजी मां जो खून जो केस सिजावल जे मथां रेस कयो आ। ना यो ज़ुल्म मूसा सां नथो थी सघे। ना हाणे जेकॾहिं मूसा खे पंहिंजे मां जे कातिल जी ख़बर पवंदी न, अब सही मूसा होश में आए अची हिते पहुचंदो। मां बि त इहो ई त चाहियां त मूसा हिते अचे, सॼी उम्र ज़ंजीरुनि में जकड़े काल कोठरी में कैद कयांसि। कमीनो कंहिं जाइ जो गैर वठी मुंहिंजे घर पहुतो आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।